जी त नाज़रीन अॼु असां वटि मौजूदु आहे साईं असगर चौधरी साहिबु। हिन जा हूं त काफ़ी फ़ैन आहिनि, असां तमामु घणा फ़ैन आहियूं ऐं सिंधी फिल्म टीवी स्टूडियो में साईं जी पहिरीं एंट्री आहे। त उमेदु आहे त अॻिते मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं ऐं हाणे थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं साईं असगर चौधरी साहिब सां। साईं अस्सलामु वालेकुम। वालेकुम सलाम या अली मदद। साईं तव्हांखे कीअं शौक़ु थियो हिन फील्ड में अचण जो ऐं घणनि सालनि खां वठी कयो था? अदा ॻाल्हि इहा आहे त मूंखे जेको 2004 खां वठी मां हिन फील्ड में आहियां। अलाह साईं मूंखे जेकी इज़त ॾिनी आहे, उहे सभु जेके दोस्त आहिनि, जेके बि सिंध जा परस्तार आहिनि या ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि जे करे मूंखे इज़त मिली आहे। मां कुझु बि न आहियां त हिकिड़ो कासाई को कमु कंदो आहियां, कारोबारी माण्हू आहे, पर अलाह साईं हिन में इज़त ॾिनी। पोइ चारा ना ॿार जेकी बि आहे उहो तव्हां दोस्तनि जे भाइरनि जे अॻियां आहे। अच्छा जी, तव्हांजी पहिरीं फिल्म कहिड़ी? पहिरीं फिल्म ॻाल्हि इहा आहे त धातू शहर में जेके मुंहिंजा दोस्त फिल्म पिया ठाहिनि, दरिया पार खां पोइ दरिया याद, मज़ा याद। पोइ मूं आया, मूं वटि कुतो हो भलो, मूंखां कुतो बि वतनि, मूंखे माना जेको आहे मुंहिंजो माल जो वाड़ो मूंखां उहो बि वतनि। पोइ हुननि जो हिकिड़ो ॿ सीन खुटे पियो, पोइ मूंखे चवंदा तूं हिन में कर। पोइ मूंखे बिहारिनि माना किरदार में माना बिहारिनि एक्स्ट्रा जीअं थींदो आहे, पोइ कमु कयोसीं। पोइ वरी अॻिते हली शौक़ु जीअं थींदो आहे, आई फिल्म त थोरो शौक़ु जागी पियो, छो जो हर माण्हू खे शौक़ु आहे त मां वञी सुठी मंज़िल ते पुॼां, सुठो अदाकार थियां या सुठो माना इंसानु। पोइ कमु अलाह जी महिरबानी शुरू कयोसीं। पोइ फिल्मुनि जो दौरु शुरू थियो, CD फिल्मूं, CD फिल्मुनि जो दौरु शुरू थियो। पोइ असां फिल्मूं ठाहिणु शुरू कयूंसीं। केपरी ऐं किंग वीडियो सेंटर जयराम, इन्हनि जी मार्फत असांखे सिंधी फिल्म वीडियो जा पैसा सुठा मिलंदा, छो जो उहा डिक्स 120 रुपया खपंदी हुई। असांखे कॉमेडी फिल्म जा पंहिंजी लोकल फिल्म जा 2-2.5 लख रुपया 3 लख रुपये ताईं मिलंदा। असद कुरैशिया फिल्म जा 5 लख रुपया मिलंदा। असां कमु स्टार्ट कयोसीं। पोइ उन मां अलाह साईं इज़त ॾींदो वियो। पोइ वरी जेको आहे डायरेक्टरनि ॾिठो त पोइ वरी KTN ते या सिंध TV ते ड्रामनि में बि कास्ट में खयनि। अच्छा साईं, तव्हां अहिड़ो को यादगार वाक़ियो ॿुधायो जेको तमामु घणो यादगार रहियो हुजे तव्हांजो? यादगार ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी फिल्म पियो ठाहियां खरदमाक में घोड़ो वांदोसीं, उन घोड़े ते मां वेठुसि, हनो बनो कोन हुजेसि। हिकिड़ी चूत पाई ऐं ग़लती गदियूं रखे ऐं जेको आहे वेठो सां। हाणे जंहिं महिल सीन ओके कयईं, घोड़े जो जंहिं महिल हा कई त घोड़े थींदो आहे तूं आहीं केरु। गदी हली त जेॾो मुड़ुसि तेॾो वञी किरियुसि, पर किरां धक लॻे हा त सही हो न। उहो पेर जेको उन में फासी पियो, जेको हुनजो हूंदो आहे न जेको जंहिंमें फासण वारो, उन में फासी पियो। घोड़ो मूंखे बाक़ाइदे ॻीलींदो वियो। वरी पोइ कैमरा बंदि थी वियो। पोइ जंहिं महिल उहा एडिट असां फिल्म उहा वरी सखर मोकिले छॾीसीं जयराम ॾे। हुननि जो ॾिठो त खिल में ऊंधा थी चवनि पिया हे छा आहे जेको एडिट। पोइ मूंखे जयराम चयो अहिड़ा ॾुखिया सीन न कंदो कर, मथां को मथो फाटी पियो या छा छू। अच्छा त हिन वक़्त जे दौर में तव्हां सुठो आर्टिस्ट कंहिंखे मञो था? सुठो मसलन ॻाल्हि जेको परफॉर्मर आहे जी, सुठो परफॉर्मर आहे, सुठो कमु करे थो, उन ते सीनियरिटी न आहे त हे सीनियर आहे या छा। किथे सीनियर खे जूनियर बि मारे बि थो जी। कमु करण ताईं आहे, तूं महिनत कंदे अलाह साईं तोखे बि इज़त ॾींदो। ॿुधे न मुंहिंजा भाउ, ईअं न आहे त भाई साम्हूं जेको असद कुरैशी आहे फलाणो आहे टीरो आहे, न। अच्छा त तव्हांजी यादगार कहिड़ी फिल्म आहे, मतिलबु बहितरीन मां बहितरीन साबित ठही हुजे? यादगार फिल्म मुंहिंजी हिकिड़ी त कॉमेडी फिल्म आहे मां आहियां सदोरो, ॿी आहे हसीना आइटम बम। इहे मुंहिंजूं यादगार कॉमेडी ॿई फिल्मूं आहिनि। ॿियूं असद कुरैशी सां फिल्म बाग़ी शेर, खूनी शेर या ज़िद्दी शेर, उबदार अली, इहे फिल्मूं सुठियूं यादगार आहिनि। अच्छा साईं, जेके पंहिंजा सिंधी आर्टिस्ट आहिनि उहे अक्सर करे मौलाई ऐं ग़रीब मिसकिन रहिया आहिनि। तव्हां बि उहो पंहिंजे फ़न सां सुञाणप सां अॻिते आहियो या सभिनी वांगुरु तव्हां बि मौलाई आहियो?
न न मूंखे अलाह साईं पंहिंजो गंजिल न मुंहिंजो पंहिंजो कारोबार आहे मुंहिंजो पंहिंजे दादू शहर में सुठे नमूने लेवल ते कारोबार आहे उते मूंखे अदाकारी जे हिसाब सां घटि सेठ जे नाले सां घणो सुञाणियो वेंदो आहे जी न छा आहे जो जेको रुगो हिन अदाकारी रुगो कंदो न उहो पोइते हूंदो पर जिन अदाकारी खां अलावा ॿियो कुझु कारोबार कंदो त उहो कुझु न कुझु उनजो बचाव हूंदो अदाकारी में हाणे मां फिल्म कई मूंखे जेके पैसा मिलिया उन में मूंखे जेको आहे ॿी फिल्म न मिले 6 महीना त मां चयो छा खावां जाम मूंखे ड्रामो हिकिड़ो मिलियो ड्रामे जा पैसा जेके असांजे सिंधी मीडिया ते जेके पैसा मिलंदा उहा तोखे बि ख़बर आहे ॿियनि खे बि ख़बर आहे छा था मिले अच्छा साईं हिकिड़ो त कारोबारी माण्हू जो हिन फन में आयो न उहो कारोबार करे नथो सघे उहो इन करे जो पंहिंजे फेस जो ख़्यालु करिणो पवंदुसि हा उस में निकिरंदो त वरी उन हिसाब में उनजो उहो मतिलबु उहो फेस न रहंदो त इहो मसइलो तमामु घणो आहे छा उन में इहो तव्हां छा था सम्झो न कारोबार हाणे को मसइलो ॻाल्हि आहे उस ते बि मज़ूरी वारो कारोबार न आहे न साफ़ सुथरी वारो कारोबार खोड़ ई आहे न जेको माण्हू करे सघे थो असांजो जीअं कारोबार आहे त मसइलो ॻाल्हि गोश्त जो आहे 12-1 बजे ताईं आहे कमु उन खां बाद में वरी फारक पोइ सॼो ॾींहुं मसइलो ॻाल्हि उहो बि आहे त उस जो लाज़मी ॿाहिरि खां अचे थो माल तव्हां ई वठंदा हा उहो आहे पर ॻाल्हि इहा आहे त बसि हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त अलाह सां इज़त रखंदो सभु बचाव थींदो जेको नसीब में हूंदो ईअं त जेके जिन जा कारोबार न आहिनि इहे अदाकार पोइ कंहिंजा उज़बा भॼी था पवनि कंहिंजूं वाछियूं फिरी थी वञनि पोइ इहा कहिड़ी ॻाल्हि आहे कंहिंखे अटैक भॼी था वञनि कंहिंजे अधरंग थी थो वञे रखण वारे रब जी ज़ात आहे साईं वॾी महिरबानी सिंधी फिल्म टीवी स्टूडियो में तव्हांजी जेको तव्हां टाइम ॾिनो लख लाइ कुर्ब साईं टाइम ॾींदासीं सभु को यादि कंदो टाइम न ॾींदासीं केरु यादि कंदो वॾी महिरबानी सर वॾी महिरबानी अलाह हाफ़िज़